तावन करो पैसा तव्हां कोन थो घुरे, उहो रुगो इहा सपोर्ट थो तव्हां घुरे त उन्हनि जे हुन में ज़िले में उन्हनि जे शहर में भला जेकॾहिं उते ॾही बि ॿ टे रुपया छॾिया त को मसालो कोन्हे त उहो जेके शादियुनि वादियुनि हाणे मिसाल हिकिड़ो हिकिड़ी अदा शबीर जी आहे, हिकिड़ी फरीद जी आहे, हिकिड़ी के साहब जी आहे, त उन्हनि खे जेको जंहिंजी शादी आहे उन मां जेके मानियूं ओभर न जेके कड़ी ईअं उछले था छॾीनि त उहो उन्हनि खे ॾींदा त उहे फ्रिज में रखी करे उन्हनि खे जेको आहे वीचारा ग़रीब माण्हुनि खे उते पहुचाईंदा। हिन जो तमामु वॾो बहितरीनु क़दम आहे। कोन हेॾा ॾिसो नौजवान, इहे तमामु वॾी ॻाल्हि आहे त ग़रीब माण्हुनि जे मदद, हीअ बि वॾी ॻाल्हि आहे। त साईं पंहिंजे ॿुधाईंदो त ॿ मिंट साईं मिड़े थोरो थोरो विया भले रोशन बि हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। असां सभु हिते महिमान बरादरी जा गॾु थिया आहियूं ऐं मुंहिंजो तालुक़ु बेले शहर सिजावल ज़िले सां आहे। असांखे हर कंहिंखे यूनिवर्सिटी लाइफ खां पोइ जॾहिं जॉब मिली त शाम जे टाइम ते हर कंहिंखे फ्री टाइम हूंदो आहे, वो माण्हुनि जी इहा ई गुज़ारिश हूंदी आहे त इहा ई कोशिशि हूंदी आहे त असां सुठी नौकिरी कयूं, पंहिंजे लाइ जियूं, सुठो पैसो कमायूं। पर जीअं मूंखे फ्री टाइम हुयो त आउं इहा कोशिशि कंदुसि त आउं पंहिंजो फ्री टाइम माण्हुनि जे लाइ कुझु कयां, बजाए वञे जो असां हुनखे वेस्ट कयूं। हर को नौजवान आहे कुझु गेम्स में पंहिंजो कनि था, कुझु कंहिं एक्टिविटी में, त मूं इहो सोचियो त आउं माण्हुनि जी कीअं मदद कयां। त पोइ एॾी रिसोर्सिस बि कोन्हे जो माण्हुनि जी मदद करे सघिजे। पोइ इहा ख़्वाहिश हुई जो जेका मानी बचे थी होटलनि ते, शादी हॉलनि ते जेका वेस्ट थिए थी, उहा मानी असां खणी करे उन्हनि फैमिलीज़ खे ॾियूं जेके नथियूं खाई सघनि। पोइ 2018 में उहो शुरू कयो एक्टिविटी। असां हिकिड़े रेस्टोरेंट खां शुरूआति कई, रूपामाड़ी रेस्टोरेंट खां। हिकिड़े माण्हू जी मानी उते मिलंदी हुई, ॿिनि माण्हुनि जी मानी मिलंदी, ऐं असां सफ़ेद पोश फैमिली ॻोल्हियूं जेके पिननि नथा या पर उन्हनि जी एतिरी रिसोर्सिस न आहिनि जेके 2 वक़्त जी मानी खाई सघनि। पोइ असां हिकिड़े माण्हू खां शुरूआति कई। अल्हम्दुलिल्लाह अॼु असां 500 खां वधीक माण्हुनि खे डेली बेसिस ते मानी खारायूं पिया। हैदराबाद जा जेके बि रेस्टोरेंट आहिनि उन्हनि सभिनी ते असांजा फ्रिजिस पियल आहिनि, उन में मानी बची वञे थी उहो फ्रिजिस में रखी वञनि था। रॉयल ताज थी विया, जेकी बि ऑटोबान ते हाई क्लास रेस्टोरेंट्स आहिनि। उन खां अलावा शादियुनि में जेकॾहिं मानी बची वञे थी, तव्हां साफ़ मानी आहे। कल्ह राति बि असां 7 देगियूं राति जे टाइम ते विरायूं आहिनि। उन खां पहिरीं राति 23 देगियूं हिकिड़ी वाणियुनि जी शादी में बचियूं, त उहे असां वटि अल्हम्दुलिल्लाह किचन आहे, असां वटि राइडर्स आहिनि। असांखे जेकॾहिं तव्हां फ़ोन कयो था, जेकॾहिं तव्हां हिकिड़े माण्हू जी बि मानी बचे थी त असां उहा बि खणणु अचूं था, उहा असांजी किचन में वञे थी ऐं उहा ग़रीब माण्हुनि जी पहुचे थी। त हैदराबाद जे शहर में इहो हिकिड़ो वॾो चैलेंज बि आहे, पर अल्हम्दुलिल्लाह असां करे ॾेखारियो आहे। ऐं ईअं न आहे जो हवा में ॻाल्हि आहे, तव्हां आज़माए बि ॾिसो था। असांजो नंबर बि आहे फूड सेवर्स जे नाले सां, फेसबुक ते पेज बि आहे ऐं वेबसाइट बि ठहियलु आहे foodsavers.org.pk। त हिन हिकिड़े कॉन्सेप्ट खे खणी करे 0 बेसिस ते असां स्टार्ट कयो ऐं अॼु असां 500 माण्हुनि खे डेली बेसिस ते मानी खारायूं पिया। इहा लाज़मी आहे कि वॾी कामयाबी खां घटि न आहे। असांखे मुख़्तलिफ़ एप्रिसिएशन्स मिलियूं आहिनि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड वारनि जी तरफ़ां। इवन हींअर असां कंपनीज़ खां कमु बि शुरू करे छॾियो आहे, त जिन कंपनीज़ में किचन में मानी बचे थी, पहिरीं उहा मानी साड़ींदा हुया, हाणे अल्हम्दुलिल्लाह उहा असांखे मानी ॾियणु शुरू कनि था। असां वटि प्रॉपर सेटअप आहे, जेको हिकिड़ी मानी ॾिए थो उनजी सॉफ्टवेयर में एंट्री थिए थी ऐं उहा मानी किॾां वञे थी उनजो बि असां वटि रिकॉर्ड आहे। त अल्हम्दुलिल्लाह हींअर 43 फैमिली खे असां मानी खारायूं पिया। असांजो टारगेट 1000 सपोर्ट प्लान जो आहे। असां अॼु ॾींहं ताईं कंहिंखां बि रुपयो न वरितो आहे। पंहिंजे बेसिस ते पंहिंजी कंपनी जे मालिक जो मां शुक्रगुज़ार आहियां, उन्हनि असांखे सपोर्ट कई आहे। तव्हां खां इहा सपोर्ट आहे त तव्हांजी शादियुनि में, तव्हांजे घर में हिकिड़े माण्हू जी बि मानी बचे थी, तव्हां हुनखे ज़ाया न कयो। असांजो नंबर आहे, ऐं कोशिशि कंदुसि त तव्हां सभिनी खे कार्ड बि डिस्ट्रीब्यूट कराए वठां। त असांखे फ़ोन कयो, असांजो राइडर ईंदो, तव्हां मानी खणी ईंदो, उहा मानी ज़ाया थियण खां बची ईंदी कंहिं ग़रीब जे पेट में। थैंक यू सो मच।